Hi everyone, Assalamu alaikum. Welcome to Future Talent Online Academy. In today's lecture, we will learn about noun gender. आज जे लेक्चर में असां सिखंदासीं नाउन जेंडर, ठीक है, इसम जिन्स छा आहे, अलाह साईं जेके बि शयूं पैदा कयूं आहिनि त हुननि में नर ऐं मादी ज़रूरु ठाहियो आहे, त उहे शयूं असां अॼु सिखंदासीं। हीअ सॼो तव्हां लेक्चर ॾिसो, हिन लेक्चर में तव्हां नाउन जेंडर बाक़ाइदा सां सम्झी वेंदव। उनखां पोइ सम्झण ऐं ॾिसण खां पोइ तव्हांखे ॿिए कंहिं बि लेक्चर ॾिसण जी ज़रूरत कोन पवंदी, ठीकु है। सब खां पहिरीं ॾिसो नाउन जेंडर में मेस्कुलाइन जेंडर हूंदा आहिनि, फेमिनाइन जेंडर हूंदा आहिनि, कॉमन जेंडर बि हूंदा आहिनि ऐं न्यूट्रल जेंडर बि हूंदा आहिनि, ठीकु है। त हाणे जेकॾहिं मां तव्हांखे मिसाल ॾियां त सिज कहिड़ी जेंडर सां तालुक़ु रखे थो, चंड कहिड़े जिन्स सां तालुक़ु रखे थो, ज़मीन कहिड़े जिन्स सां तालुक़ु रखे थी, इहो अॼु सॼो हिन ई तव्हां वीडियो लेक्चर में तव्हां सम्झी वेंदव। सॼी हीअ शइ तव्हां लेक्चर लाज़मी ॾिसो, ठीकु है। सभ खां पहिरीं ॾिसो, a noun that denotes a male animal is said to be of the masculine gender। माना उहे नाउन जेकी मर्द या नर जानवर हुजनि उन्हनि खे असां मेस्कुलाइन जेंडर चवंदा आहियूं, ठीकु है। a noun that denotes a female animal is said to be of the feminine gender। उहे जानदार इसम जेकी मादे जिन्स सां तालुक़ु रखनि असां हुनखे फेमिनाइन जेंडर चवंदा आहियूं, ठीकु है। उनखां पोइ a noun that denotes either a male or a female is said to be the common gender। मतिलबु असांखे को लफ़्ज़ वठूं जंहिंमां असांखे ख़बर न पवे त इहो मर्द आहे या औरत आहे, ठीकु है, गॾियल तौर ते असां हुनखे कॉमन जेंडर चवंदा आहियूं। जीअं मिसाल हिते ॾिनल आहे पेरेंट, माना वालदेन। हाँ, वालदेन ॿई गॾु, माउ ऐं पीउ ॿई गॾु आहिनि, ठीकु है। चाइल्ड ॿारनि में छोकिरी छोकिरो अची वियो, फ्रेंड दोस्त जेको आहे फीमेल बि अची वई, हिन में मेल बि अची वियो, पीपल माण्हू, सर्वेंट मुलाज़िम, ठीकु है। मुलाज़िम जा बि क़िस्म हूंदा आहिनि, हुन में औरत मुलाज़िम बि हूंदी आहे, मर्द मुलाज़िम बि हूंदा आहिनि। त इहे शयूं छा आहिनि, इहे कॉमन जेंडर आहिनि। पर्सन, ऑर्फन, डॉक्टर, टीचर, ठीकु है, या ड्राइवर, इहे छा आहिनि, इहे आहिनि कॉमन जेंडर, जंहिंजे जिन्स मां असांखे ओॾी महिल ख़बर न पवे त हीअ मर्द आहे या औरत आहे, त उनखे असां छा चवंदासीं, कॉमन जेंडर। गॾियल तौर ते हुनखे जेको नालो ॾिनो वियो आहे हुनखे नालो ॾिनो वियो आहे कॉमन जेंडर जो, ठीकु है। जी मिसाल ॾिनोसीं वालदेन, ॿार, दोस्त, डॉक्टर, स्टूडेंट, ठीकु है, टीचर। त असांखे माना इहा कंफर्म न थिए त टीचर आहे जेका उहा मेल आहे या फीमेल आहे, त हुन जेंडर खे असां छा चवंदासीं, कॉमन जेंडर, ठीकु है। हाणे जेके शयूं आहिनि उहे छा सां रिलेटेड आहिनि उहे असां अॻिते ॾिसंदासीं। हिते a noun that denotes a thing that is neither male nor female। माना उहे इसम शयूं न कि मर्द हुजनि न कि औरत हुजनि, जेके विदाउट लाइफ हुजनि, माना साह वारियूं न हुजनि, इज सेड टू बी द न्यूट्रल जेंडर। त हुनखे असां छा चवंदासीं, न्यूट्रल जेंडर चवंदासीं, ठीकु है। जेके असांजे हथ में पेन आहे, बुक आहे, बेंच आहे, डोर आहे, विंडो आहे, इहे छा आहिनि, जेके बि शयूं अचनि थियूं इहे न्यूट्रल जेंडर सां तालुक़ु रखनि थियूं। न्यूट्रल मीन्स नाइदर, देट इज़ नाइदर मेल नॉर फीमेल। न्यूट्रल जो मतिलबु आहे न ई मर्द न ई औरत, ठीकु है। सो अॻिते ॾिसो हिते, द मेस्कुलाइन जेंडर इज़ ऑफन अप्लाइड टू ऑब्जेक्ट्स रिमार्केबल फॉर स्ट्रेंथ एंड वायोलेंस एज। अच्छा, हाणे जेके शयूं आहिनि उन्हनि शयुनि में क़िस्म अचनि था, उन्हनि शयुनि में कंहिं में राहत हूंदी आहे, कंहिंजो नालो वठण सां सुकून मिलंदो आहे, कंहिंजो नालो वठण सां ई चिड़ कावड़ गुस्सो ईंदो आहे, त उहे नाउन कहिड़ी कैटेगरी सां रिलेटेड आहिनि, ठीकु है, उहो असां ॾिसंदासीं। हाणे फर्स्ट कयो त मेस्कुलाइन जेंडर जेको आहे अप्लाइड टू ऑब्जेक्ट रिमार्केबल फॉर स्ट्रेंथ एंड वायोलेंस। चए थो मेस्कुलाइन जेंडर जेका आहे, जेका मुज़क्कर जिन्स आहे, उहा हमेशह अप्लाई कई वेंदी आहे हिकु ताक़त, ज़ोर, दबदबे वारी शयुनि जे लाइ, ठीकु है। जंहिंजे माना नाले सां या नाले वठण सां असांखे ख़बर पवे त हुनजे कुदरती तौर ते हुनजे लहजे में ताक़त हुजे, ज़ोर, ज़बरदस्ती हुजे, ॾाढाई हुजे, त उहे जेके शयूं आहिनि उहे मेस्कुलाइन जेंडर आहिनि, ठीकु है। जीअं मर्द ॾिसो, मर्द जेको नेचुरली तौर ते ठहियलु आहे उहो हिकु दबदबा, ज़ोर वारो ठहियलु आहे, ठीकु है। त हिनखे मेस्कुलाइन जेंडर चयो वेंदो आहे। लाइन शींहं पर ॾिसो तव्हां, छा आहे, दबदबो आहे, हुन में ज़ोर आहे, स्ट्रेंथ आहे, ठीकु है। त उहे शयूं जंहिंमें माना ताक़त सम्झी वञे, जंहिंमें वायोलेंस, ज़ोर, ज़बरदस्ती हुजे, त उहे शयूं मेस्कुलाइन जेंडर आहिनि। हिते सिज ॾिसो,
सिज जे नाले वठण सां छा आहे, सिज गरम आहे, नेचुरली तौर ते तपिश आहे उन में ज़ोर आहे, घणो जेको आहे ज़बरदस्ती आहे हुन में। इहो छा आहे, सिज छा सां रिलेटेड आहे, सिज जेको आहे उहो मैस्क्यूलाइन जेंडर सां रिलेटेड आहे। ठीकु आहे, समर ऊन्हारो, विंटर सियारो, टाइम ऐं डेथ वक़्तु ऐं मौत। ठीकु आहे, सियारो ऊन्हारो इहे उहे शयूं आहिनि जेके मैस्क्यूलाइन जेंडर सां रिलेटेड आहे। छाकाणि त समर ॾिसो, ऊन्हारे जी मौसम कॾहिं बि कंहिंखे बि वणंदी कान्हे, छो कॾहिं त ऊन्हारो सफ़ा हद खां वधीक वधी वेंदो आहे, वॾी गर्मी थींदी आहे। उनखां पोइ जेकॾहिं विंटर तव्हां ॾिसो, सियारो ॾिसो, सियारो सर्दी बर्दाश्त खां मथे हटी वेंदी आहे, माना हुन में ज़ोर आहे हिकु क़िस्म जो। ठीकु आहे, टाइम ॾिसो, वक़्तु कंहिंजे लाइ बराबरि न हूंदो आहे, कंहिंजे लाइ तमामु ॾुखियो वक़्तु हूंदो आहे, त इहा बि शइ वणंदड़ न आहे। डेथ मौत कंहिंखे बि कोन वणंदी आहे, पर मौत बरहक़ आहे, अची सघे थी। ठीकु आहे, द सन सेट्स हिज बीम्स ऑन अ रिच एंड पुअर अलाइक। सिज जूं जेके किरण आहिनि उहे हिकु ई शाहूकार तौरु ग़रीब जे लाइ हिकु ई आहिनि। ठीकु आहे, त अॻिते ॾिसो फेमिनाइन जेंडर में कहिड़ियूं शयूं अचनि थियूं। द फेमिनाइन जेंडर इज़ समटाइम्स अप्लाई टू ऑब्जेक्ट्स रिमार्केबल फॉर ब्यूटी एंड जेंटलनेस एंड ग्रेसफुलनेस एज़। छो त फेमिनाइन जेंडर जेके आहिनि उहे शयूं आहिनि जंहिं मां सुकून मिले, राहत मिले, जंहिंजे अंदाज़ मां, जंहिंजे नाले वठण सां निरमाई ज़ाहिर थिए, नरमी महसूसु थिए, त उन खे असां फेमिनाइन जेंडर चवंदा आहियूं। जीअं सो फीमेल आहे, ठीकु आहे, हिन में कुदरती नेचुरली तौर ते छा आहे, ब्यूटी आहे, हिन में राहत आहे, सुकून आहे। ठीकु आहे, जंहिंमें कुदरती तरह सां शयुनि में का शइ हुजे। ॾिसो त मून, चंड जे नाले वठण सां ई असांखे ख़बर पइजी थी वञे त चंड जेको आहे त हिन में ब्यूटी बि आहे, हिन में ख़ूबसूरती बि आहे, हिन में निर्माई बि आहे, हीअ वणंदड़ बि आहे। द अर्थ ॾिसो, ज़मीन, ठीकु आहे, ज़मीन बि छा आहे, फेमिनाइन जेंडर आहे। छाकाणि त ज़मीन में ॾिसो सभ खां इंसान ज़ात रहे थो, हिन में ख़ूबसूरत बाग़ ॿूटा, वण, राहत वारियूं शयूं हिन में हूंदियूं आहिनि। स्प्रिंग आहे, बहार आहे, ऑटम आहे, नेचर आहे, लिबर्टी आहे, जस्टिस आहे, मर्सी, पीस, होप, चियरिटी, इहे शयूं छा आहिनि, इहे आहिनि फेमिनाइन जेंडर। ठीकु आहे, द मून हैज़ हाइडन हर फेस बिहाइंड अ क्लाउड। मून जेको आहे पंहिंजो मुंहुं हिकु ककर जे पोयां छिपाए थो। ठीकु आहे, माना हू पंहिंजी ख़ूबसूरती ज़ाहिर करे थो। स्प्रिंग हैज़ स्प्रेड हर मेंटल ऑफ ग्रीन ओवर द अर्थ, कवर ओवर द अर्थ, पीस हाथ हर विक्ट्रीज नो लेस रिनाउंड इन वार देन वार। ठीकु आहे, इहे शयूं छा आहिनि, हीअ आहिनि फेमिनाइन जेंडर सां तालुक़ु रखनि थियूं। फेमिनाइन जेंडर सां उहे शयूं तालुक़ु रखनि थियूं जंहिंजे नाले वठण सां असांखे ख़बर पवे त उहे शयुनि में ख़ूबसूरती, नरमी ऐं उन्हनि जो जेका आहे कुदरती कशिश आहे, उन्हनि खे चइबो आहे फेमिनाइन जेंडर। जेके मैस्क्यूलाइन जेंडरनि सां तालुक़ु रखनि थियूं, उन्हनि जे लहजे में ज़ोर, दबदबो या ज़बरदस्ती हुजे त उनखे असां मैस्क्यूलाइन जेंडर चवंदासीं।